नाज़रीन, अॼु सिंध समेत पूरे पाकिस्तान में योम कश्मीर जो ॾियारो मल्हायो पियो वञे। मुख़्तलिफ़ शहरनि में रैलियूं कढियूं वयूं आहिनि। मीरपुर माथेलो में क़ौमी अमन कमेटी ज़िले घोटकी पारां 1000 फुट पाकिस्तान जो झंडो खणी यकजहती कश्मीरी रैली कढी वई। बाढे में तहरीके लब्बैक पारां हाफ़िज़ ज़ुबैर मशहूरी जी अॻवानी में शानदार रैली कढी वई। कश्मोर में जमायत इस्लामी पारां मरकज़ी रैली कढी वई, जंहिंमें मज़लूम कश्मीरियुनि सां यकजहती जो इज़हार कयो वियो। मक़सूदो रिंद में मजलिस मुस्लिमीन पारां सैयद इसाक अली शाह जी अॻवानी में रैली कढी वई, जेका मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदी हुसैनी चौक ते पहुती। भान सैदाबाद में तहरीके लब्बैक पारां हथनि में बैनर ऐं प्ले कार्ड खणी रैली कढी वई, जेका बाईपास खां थींदी शाही बाज़ार पहुती, जिते कश्मीर जे हक़ में नारेबाज़ी कई वई। जामशोरो में असिस्टेंट कमिश्नर समीउल्लाह संजराणी जी अॻवानी में रैली कढी वई, जंहिंमें शागिर्दनि ऐं उस्तादनि वॾे अंग में शिरकत कई। लाड़काणे में चांडका मेडिकल कॉलेज में कश्मीरियुनि सां यकजहती जो ॾियारो मल्हायो वियो। तक़रीब जी शुरूआत कश्मीर जे झंडे फड़काइण सां कई वई, जॾहिं त खैरपुर, दादू, हैदराबाद, ठट्ठो, टंडो मोहम्मद खान, टंडो अलायार समेत केतिरनि ई शहरनि में मज़लूम कश्मीरियुनि सां यकजहती जो इज़हार करण लाइ रैलियूं कढियूं वयूं। रैलियुनि खे अॻवाननि ख़िताब कंदे चयो त अॼोके ॾींहं ते असां पंहिंजे कश्मीरी भाइरनि खे यकीन था ॾियारियूं त खेनि कंहिं बि महाज़ ते अकेलो न छॾींदासीं। संदन केस बैनुल अक़वामी तौर ते सियासी ऐं सिफ़ारती महाज़नि ते उजागर कंदासीं।